यार तू किला खां घुमाए थी यार, कुछ न वरतो थी। कुछ सम्झ में भी त अचे न, ईअं ई वठां छा? एडी सुठी ड्रेस त ॾेखारई हुन। तू न जाम ओल्ड फैशन है। तॾहिं त तूं वणंदी आहे मूंखे। तू न ब्रेकअप कर मूंसां। ब्रेकअप जूं ॻाल्हियूं न कंदी कर। ॾिस तुंहिंजे करे मां अंबानी जी शादीअ न वियुमि, ख़बर थी? मुंहिंजे करे तोसां मिलण अचिणो न मूंखे, न त वीचारा एडी जिद पिया कनि, नीला अचे नीला अचे नीला अचे। ॾिस शॉपिंग करणी आहे सुठी ॻाल्हि आहे, लेकिन जेकी स्पीड सां असां कयूं था न, हुन में तुंहिंजा वारा छा थी वेंदा, मुंहिंजा वारा छा थी वेंदा। पोइ छा कयां? असांजी दिव्या चेलानी महिमान उन्हनि एग्ज़िबिशन लॻाई आहे। किथे? गोल मैदान रॉयल बैंक्वेट हॉल में। पर्सूं ड्रेसूं भाउरनि लाइ राखियूं सैंडल सभु। हल न पोइ हलो जल्दी। हल हल हल। तव्हां बि पहुचो दिव्या चेलानी मैम जी एग्ज़िबिशन में 5वीं 6वीं 7वीं 8वीं जुलाई रॉयल बैंक्वेट हॉल में फुल वैरायटी अथव अंडर वन रूफ। मेरे महबूब मेरे साथ